उन जड़ा को विसारिया हिकड़ो हिसाब हुंदो आहे कि रमल हुंदो आहे जफर हुंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो इन नमूने सां हिकड़ो इल्म आहे जंहिंजो नालो आहे अब्द जे हिसाब सां जेकॾहिं तव्हां हसद खे जोड़ींदो त हसद में पहिरीं आहे हा जा ददल 8 सीन जी 60 दाल जा 4 घणा जा यानी ये जेके भी टोला हूंदा ये हासदी हूंदा किनखे मुंहिंजा प्यारा नबीअ सां वेर हूंदो किनखे असहाबन सगोरन सां वेर हूंदो किनखे अल्लाह वारन सां वेर हूंदो ये हासदी टोला हूंदा हसद जी बीमारी जे करे तोड़ कोन पुॼंदा हिकड़ी जमात हूंदी अल्हम्दुलिल्लाह जिनके सीनन में इश्क़ रसूल हूंदो मुंहिंजा प्यारा अदब असहाब सगोरा अदीब असहाब जा हूंदा हुबदार आल बैत जा हूंदा अल्लाह वारन जा पांदियड़ा हूंदा इहा जमात तोड़ पुॼंदी बाक़ी 72 बेड़ियूं मुंहिंजा प्यारा कंजीअ कोन पुॼंदियूं इन्हनि खे किनारो कोन मिलंदो बेड़ियूं मेराए तन जूं बबीहा बटी सॼी दड़ो आ सब को पर लज नथन ली सवा हो तन री कंजीअ पुॼंदा की न की वरी भिटाई सां फरमायो मता को सिंधी न समझे पाण फरमायूं बका तूं ॿाहिर अछो केॾो आहीं पर अंदर तुंहिंजो कारो मच्छीअ माओ खाई अञा पियो सदाई पखी आहियां पिरनि जो बगे सां भिटाई साहब तस्वीर ॾेई सम्झायो फरमाई जेकॾहिं तूं रसूलुल्लाह जो पखी सदाई थो महबूब जो पखी सदाई थो पंहिंजी अड़ो त पोइ हिकिड़ो कम कर पखी चवाई पिरनि जो त हल हंजन साण मोती चुण मेहरान जा तूं कज न कंहिंजी कान पोइ हेड़ी कर रिहान जा आहे पिरनि जे पार जी फरमायो घुमी फिरी बार में चंदन महर चक मुनाफिक केड़ो बखुरब दियई उन मामलाए जे शक इन्ही खां भलो अक जेको सेके रखजे सूरत ये भी मोमिनन जो दुश्मन मुंहिंजा प्यारा ईमान जे खसण जे दर पे हूंदियूं कई रंगन ढंगन में मोमिन खे मुंहिंजा प्यारा दोस्तो मोमिन जे अकीदे खे तबाह बर्बाद करण जे लाइ फिरंदा पिया आहिनि दोस्तो बुजुर्गो अल्लाह ताला जी ज़ात दा बरकात फरमायो शैतान ऐं नफ्स खां ईमान बचाइणो आहे त मूंखां ॾिज पर जेनी 72 गुमराह जमातुनि खां पंहिंजो ईमान बचाइणो आहे त पोइ मीर मोहम्मद लोढ़ाई जे हथ में हथ ॾेई छॾ हाजी दिल मुराद जे हथ में हथ ॾेई छॾ फकीर शहाबुद्दीन जे हथ में हथ ॾेई छॾ अल्लाह वारनि जो पंहिंजी अहिड़ो कई अल्लाह वारे जे दामन में हथड़ा विझ कई अल्लाह वारे जे हथ में हथ ॾेई छॾ पोइ तोखे लहर न कोन ॾो हल साण तन जेके हली था जानन न हल साण दियल मत हली हाल वञाई वे साण तन जेके वेही था जानन न वे साण दियल मत वेही वेल वञाई सल्लल्लाहु अलैहि ईमान हिकिड़ो आहे अमल हिकु इस्लाम ॿियो ईमान इस्लाम खां मुराद नमाज़ आहे रोज़ो आहे हज आहे ज़कात आहे इहे अमल आहिनि इहो इस्लाम आहे ऐं ईमान मुंहिंजा प्यारा मदीने जे मीर जी ग़ुलामी जो नालो आहे
जंहिंजे लाइ अज़मी साहब फरमायो ऐं मदीने जे में दिलों लाईंदे त पल गंज पाईंदे चो मदीने जे में दिलों लाईंदे त पल गंज पाईंदे लाईंदे त उजरो पंहिंजो कलब कंदो कर इस्म मोहम्मद जो अदब कंदो कर ही नालो नेरन सां लाइजे चुमदे त पल गंज पाईंदे पल गंज पाईंदे अज़मी जे शहर जी वज़ाहत कयो हिकिड़ो अजीब वाक़ियो यादि आयो प्यारा मुस्लमान भाइरो हिंदुस्तान जी तारीख़ में आहे त हिकिड़ो माण्हू गुज़रियो आहे ताजर गुज़रियो आहे हिंदुस्तान में जंहिंजो नालो आहे फ़क़ीर रतन हिंदी रहमतुल्लाह अलैह जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई 450 साल प्यारा मुसलमान भाइरो हिंदुस्तान में वापार कंदो हो छा कंदो हो उठ करे उन्हनि ते सामान न ॾे कॾहिं यमन ॾे सफ़र कंदो हो कॾहिं शाम ॾे वेंदो हो कॾहिं कहिड़े इलाइक़े में वेंदो हो हिकु दफ़ो मुंहिंजा प्यारा पंहिंजो सामान जो लदल काफ़िलो खणी मके मुबारक में मके शरीफ़ पहुतो उन वक्त मुझे मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक ही 5-6 साल जही वक्त में फ़कीर रतन हिंदी मक्के शरीफ में पहुतो शहर दे वञे पियो त वाट ते मुंहिंजा प्यारा हिकिड़ी खॾ ॾिठाई उन खॾ में अल्लाह जा मिठा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि घुमनि था चेहरे पाक ते नजर पई हो मुंहिंजा मिठा भाउ सोने हबीब जे ज़ुल्फ़नि ते नजर पई रतन भीर ओ तुझे ज़ुल्फ़ जे समंदर दा तुझे ज़ुल्फ़ जे बंद समंदर दा हिक हैरान हदा हिक हैरान हदा मान गो कई मस्त थिया मजजूब बना मस्तान हदा जन नूर ॾिठो निकाब मझवा से किन रुअन थी ख्वाब मझवा जन नूर ॾिठो निकाब मझवा से किन रुअन थी ख्वाब मझवा वठी दर्स बिरह दे बाब मझा वठी दर्स बिरह दे बाब मझा हे दरबान हज़ारे मनर कई अबरू ते शहीद कया कई नाद मज़ीद मुरीद कया रे नाने दीद खरीद कया रे नाने दीद खरीद कया मस्तान हज़ारे मस्तान हज़ारे जो सल्लल्लाहु अलैहि या
रतन मुजादी दोस्तों बुजुर्गो उठ प्यारे उन्हीं जाए ते किनारे कंजिए ते वनी बीठो अर्ज की शहजादा हाथ मुबारक दे तो मां तोखे मथे कंजिए ते इन सदरो शायद शहजादो नहीं लियो चढ़ी न तो सही इन जे हिसाब अल्लाह दे महबूब करीम ही हाथ मुबारक दिनो फकीर रतन हिंदी मुझे महबूब करीम खे मथे बिहारियो हाणे मुझा प्यारा दोस्तो इहो वाक्यो थियो जॾहिं मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी 6 साल उम्र हुई 6 साल में हज़रत अबू तालिब तो साईं फरमाया त मां तव्हांखे वाक्यो ॿुधायां सुणे जो कोई जो फरमाए तो जॾहिं मुझे मदीने वाले साईं जी 6 साल उम्र हुई दुकार पइजी वियो मके शरीफ में जेके जेके मुंहिंजा प्यारा जंहिं मसलक मज़हब सां तालुक रखंदा हुआ उन्हनि पंहिंजनि खे यादि कयो पुकारियो के बुतनि खे यादि करण लॻा के बाहि खे यादि करण लॻा के सिज चंड खे पुकारण लॻा पर ॿी कोन वठो सभु मूं वटि आया साईं अबू तालिब तूं बि त कंहिंखे सॾु कर हज़रत अबू तालिब जो फरमाए मां सॾु कोन छो कयां अचो मूंसां गॾिजी मुंहिंजे हबीब करीम जी उम्र मुबारक एतिरी आहे पाण सीने लाइ काबतुल्लाह शरीफ ॾे खणी आया अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो रब असांखे न ॾिस हिन महबूब खे ॾिस मीम सां हे तुझो हबीबा बेटा सा फरमाईंदो आ त चखरे जहिड़ो जवान अदा ॾिसां कोन देह में मोड़ मिलनी मुरसली शर्स संदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर जिस मकान वो आगे जो एहसान जई हादी मेरे महरो प्यारा मुसलमान भाइरो इहो जो वसीलो वठी मां दुआ घुरी एॾो मींहुं वठो एॾो मींहुं वठो एॾो मींहुं वठो एॾा खाह फुटा जो उन साल उठनि खे एॾी वह चढ़ी एॾा ताक़त वारा थिया जो उन्हनि जा ठुआ चर्बी सां फाटी विया हाणे रतन हिंदी फ़कीर 6 सालनि में मुंहिंजे महबूब करीम खे हथ मुबारक मुझे महबूब जो हथ मुबारक वठी कंजी आंदो किनारे आंदो हाणे मुजादी दोस्तो इने के वरी तकरीबन 34 साल थिया 34 साल गुज़री विया हाणे 40 साल में अल्लाह जे महबूब जो ऐलान फरमायो या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू ऐ इंसानो नबी आया मुखा बाद को नबी कोने अचो कलमो पढ़ो अचो दीन में दाखिल छो तव्हांजा ॿई जहान मोचारा थी पर अल्लाह जे महबूब जो ऐलान फरमायो ऐलान नबूवत खां बाद अबू जहल खे या ॻाल्हि कान वणी मुजादी दोस्तो बुजुर्गो अबू जहल मुंहिंजे महबूब करीम सां मुनाज़रा शुरू कया बहस शुरू कयो कॾहिं कहिड़ी घिटीअ में कॾहिं किथे एतिरे क़दर मुंहिंजे हबीब करीम खे परेशान कई जो मुझे महबूब उनजो नालो रखियो तू तो को जाहिल जो पीए अल्लाह से फरमाया मुझे महबूबा जैसा को असल नालो खत्म हाने तो जो नालो रखियो अबू जहल बाबा जाहिल जो पीए न ॻाल्हि खे समझी थो न सवाल करे थो ॼाणी न जवाब ॾेई थो ॼाणी जाहिलनि जो पीउ आहीं एतिरे क़दुरु मुंहिंजे महबूब करीम खे ॾुख हुयो अल्लाह जे महबूब जो नालो रखियो हाणे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ही ॾाढो परेशान थियो सोने हबीब सां मुक़ाबला कई कॾहिं पछड़ियूं खणियो अचे मुठ में बंदि करे सही ॿुधायो जे नबी आयो त मुंहिंजे मुठ में छा आहे मुंहिंजे हबीब फरमाया मुठ खोल तुंहिंजी मुठ में जेके पछड़ियूं आहिनि से ॿुधाईंदियूं त मां केरु एड़ा अजीब मौजदा मुझे साईं ने खाया बिल आखिर मजबूर थी हबीब यमनी संदस दोस्तो उनके चिट्ठी लिखाई पैगाम मोकलियाई हबीब यमनी तू आलिम आही तौरात जो ॼाणू आही इंजील जो ॼाणू आही मेहरबानी कर उम्र जो वॾो आई असां जे शहर मक्के में हिकिड़ो जवान जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफा
मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए उन नबूवत जो ऐलान कयो आ तमा अल्लाह जो आखिरी नबी आया मां जे तरफ सच्चो दीन आंदो आ असां तैयार ॾाढा मुक़ाबला कया पर हाणे ॾाढो ख्वार थी वियो आहियां शर्मसार थी वियो आहियां ॿार बि मूंखे चवनि था अबू जहल वॾा चवनि था अबू जहल महिरबानी कर नंढपण जो दोस्त आई अची मुंहिंजी मदद कर हबीब यमनी जवाब मोकिलियो तैयारी कर मां अचां थो मुंहिंजा सिर्फ़ ॿ सवाल हूंदा हाणे घरों निकितो आहे हबीब यमनी जॾहिं मके पाक में पहुतो आहे अबू जहल जी औताक में पहुतो आहे चांहि पाणी पीअण खां बाद अबू जहल चयो ॾे ख़बर तैयारी कई आहे कहिड़ी तैयारी करे आयो क्या अबू जहल मुंहिंजा सिर्फ़ ॿ सवाल आहिनि बसि जेकॾहिं उहे सवाल पूरा थी विया त सम्झ अल्लाह जो आखिरी नबी ऐं सचो रसूल वो तू मनी या न मनी मूंखे कलम पढ़ो अबू जहल चयो अला थोड़ी वज़ाहत कर कि अबू जहल तू तनी जो त जादूगर मान अल्लाह जादूगर जी जादूगरी ज़मीन ते हलंदी वणनि ते हलंदी जानवरनि ते हलंदी हेठि त मखलूक ते हली सघे थी लेकिन आसमान ते जादूगर जो जादू कोन हलंदो इन मां सवाल कंदुसि त 14 जो चंड लाइ ऐं ॿियो नबी इल्म ग़ैब ॼाणंदो आहे हिकिड़ी मां ग़ैबी ख़बर पंहिंजे दिलि में रखी आयो आहियां तोखे बि कोन थो ॿुधायां जे उहा ॻाल्हि मूंखे ॿुधाए विया त पोइ अल्लाह जो आख़िरी सचो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे मुंहिंजा प्यारा मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैगाम मोकिलियो अबू जहल जी औताक ते अचो हे सवाल मुंहिंजे आका फरमायो अबू जहल जी औताक ते न उते चंड लहंदो त मके वारा ॾिसंदा हर पासनि वारा ॾिसंदा पर हली अचो जबल अबू कुबैस ते त हिंदुस्तान वारा बि ॾिसण ते चंड लहंदो सभिनी खे ख़बर पए महबूबन ज़मीन ते चंड लाथो आहे जबल अबू कुबैस ते हली आया हाणे मुंहिंजा प्यारा ॻाल्हि ज़हन में रखिजो जेका पोइते छॾे आया आहियूं फ़क़ीर रतन वारी अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड हेठि ॻाल्हाइनि पर सॼो चंड न लाथो सॼो चंड लहे आहे ऊंधाई थी वञे आहे अबू जहल कोन मञे आहे ॿिया काफ़िर चवनि असां त ॾिठो ई कोन ऊंधा थी वई ख़बर ई कान पई मुंहिंजे महबूब करीम चंड खे फरमायो अधु बीठो रह अधु लही आहे तव्हांजो रोशनी में खे ख़बर पए त चंड नथो आहे पोइ वरी इहो अधु लही सलाम करे वापसि वञे वरी ॿियो अधु लहे मक्के में चंड पियो लहे उन रात इहो फ़क़ीर रतन मुंहिंजा जी दोस्तो घर जे अंगण में सुतो पियो आहे अचानक ॾिसे थो त चंड जो अधु हिसो ॾिसो चंड पियो लहे चंड पियो हेठि अचे घर वारनि बि ॾिठो सभु कल्ट दरवाज़ो बंदि करे अंदरि वेही रहिया वाक़ियो गुज़री वियो मुंहिंजा दी दोस्तो हाणे रतन खे निंड न अचे रुगो या सोच त ही छा मुसाइदो हो या त मुंहिंजी बर्बादी थी रही आहे मुंहिंजो कारोबार ख़तम थी रहियो आहे मूंखे इहो चंड ॾेखारियो वियो आहे ॻाल्हि छा आहे कुझु अरसो गुज़रियो अरसे गुज़रण खां बाद ही इन्हनि सोचण में हुयो मके पाक खां हिकिड़ो काफ़िलो हलियो आहे हिंदुस्तान में आयो जंहिं वक़्तु हिंदुस्तान में आयो रतन जूं फैक्ट्रियूं हुयूं रतन वॾो कारोबारी माण्हू हो पुछाऊं करे इहे काफ़िले वारा अरब सॻोरा अची हिन वटि पहुता हिननि खे ख़बर हुई त इन्हनि वटि होलसेल जो माल आहे अची रतन जा महिमान थिया मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो ॻाल्हियूं कंदे कंदे रतन सां इहा ॻाल्हि निकिती ओ रतन नई ॻाल्हि ॿुधई कि कहिड़ी असांजे मके में हिकिड़ो जवान आयो आहे ख़ुदा जो हबीब आहे अल्लाह जो आख़िरी नबी आहे जी हाणे वेझड़ाईअ में 14 जो चंड लाहे ॾेखारियो कि चंड चयो हाणे रतन ॾिठो त इहो मुंहिंजी मुशाइरो हिननि खे ॿुधायो चंड नथो फलानी तारीख़ फलानो टाइम रतन ॾिठो त राति जो आहे साॻी आहे टाइम बि उहो साॻियो आहे हिननि खे रवानो करे मुंहिंजा बि दोस्तो कुझु ॾींहंनि खां वरी पाण बि संभली
हाने पंहिंजे उठनि जो काफ़िलो सामान लॾे मके शाम खां थी यमन शाम खां थींदो जंहिं वक़्तु मके पाक में पहुतो आहे ॿुधा थी दोस्तो जिते ख़ुदा जो घर काबतुल्लाह शरीफ़ दुआ कयो रब ॾेखारे तफ़सीर सारी में उन्होंने लिखियो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त 7,500 मलाइका रब मोकिलींदो उन्हनि जे हथनि में मूरी रसियूं हूंदियूं जेके काबतुल्लाह शरीफ़ ते रसियूं दाख़िल करे पोइ चवंदा त हथ खे रब घुराए 7,500 मलाइक वॾी ताक़त आहे पोइ जॾहिं छिकींदा काबो हुननि सां चुरंदो ये पान थकनी पहुंचे ते हथ रखी ये चवंदा अल्लाह सही काबो तो जो असां चुरे कोन हले कोन अचण जे लाइ तयार न रब फरमाईंदो काबे सां पुछो काबो ॻाल्हाईंदो पुछो काबा छाजे लाइ नथो हली हे अर्ज़ कंदा काबा ख़ुदा जा बैत ॾे ख़बर सां तोखे वठण आया आहियूं हल अल्लाह पाक घुरायो आहे काबो फरमाईंदो मलाइको अॻ में मुंहिंजो पाड़ो उथारे जन्नतुल मावा में सुका प्यार जेके जन मुंहिंजी ज़ियारत कई आहे जन मुंहिंजी ख़िदमत कई आहे जन मुंहिंजे ज़ाहिरनि जी ख़िदमत कई आहे उन्हनि खे उथारे अचो मुंहिंजे भरिसां बीहारियो उहे सभु उथी ईंदा पोइ चवंदा काबा हाणे हल काबो चुरंदो कोन चवंदा काबा शरीफ़ हाणे छा काबो फरमाईंदो अञा बि न ओ वञो लोरे शरीफ़ दरगाह ते वञो दौलतपुर मोरो मिली मिसाल ॿुधियो सॼे जग मां वञी हाजनि खे उथारे जिते जिते हाजी हज करे विया आहिनि उन्हनि खे उथारे अचो उहे बि मूंसां गॾु थियनि वरी सभु हाजी उथी ईंदा तव्हां में बि जेके हूंदा कुझु नसीब हिननि खे मोकिलाए कईंदा हलो उथी ईंदा काबे शरीफ़ ॾे मुंहिंजा प्यारा चवंदा काबा हाणे हल काबो फरमाईंदो अञा बि न काबा हाणे छा मुतालबो आहे काबो पाक फरमाईंदो मलाइको उहे माण्हू वठी अचो जन मुंहिंजी ज़ियारत कान कई आणींदा हा चाणींदा हा मज़दूर हा महिनतूं कंदा हा हारी हा पैसा कोन हा मुंहिंजे अची कोन सघिया पर सिकायल एॾा हा जो रोज़ चवंदा हा वसन था नूर जा वसन था जित नूर जा बादल मिसल शब नम मदीने में खुशी में खल्क सवारिया न गणती गम मदीने में वसन था नूर जा बादल मक्के मदीने जा सिकायल वञायल पाण अची त कोन सघिया पर जॾहिं हाजी ॾिसंदा चवंदा रोई हाजी हज वञो पिया चइजां ही उनिया पोइ अंदरि रोज़े वेही चइजां ॾुखीअ जूं वाॾोरा पोइ हाजी हज वञो था सवे सलातू सवे सलामा चइजां मिठे मुरसल खे मुदामा जॾे जो न अजान जॾे जो न अजान सलातू अजिया पोइ अंदरि रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो वाॾोरा पोइ हाजी हज वञो था जॾहिं मक्के शरीफ़ में रतन फ़कीर पहुतो आहे ॿार रांदि पिया खेॾण खां पुछे थो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे मिलो ॿार राजा चवनि हाणे असां ॾिठो त हरम पाक में वेठो आहे जलवा फरोज़ आहे रतन सिधो हरम पाक में आयो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र पई
फरमायो भली करे आया जी करे आया रतन हिंदी भली करे आए जी करे आए वो जेके महबूब जा गुलाम छन खुदा जो कसम हुए भी ये अजनबी माण्हू खे सुञाणनि सैयद मीर मोहम्मद लोले वारा रहमतुल्लाह भले कहिड़ी बि ॻाल्हि खणी सैयद आजी गुलाम बिन मैसर रहमतुल्लाह ॿुधायो सैयद गुलाम बिन बंदी वारा रहमतुल्लाह ॿुधायो असां हैरान थियो सैयद मीर खे मिली अचो मच्छर ॾिसी मच्छर हुजाओ तो मैसर पियो हलूं था पर भॼण जी कभी भॼण वापस थी विया साईं क़िबला मुफ्ती उल्ला सर फरमायो मां गॾायो शाम जो ते पतासी साईं मस्जिद जे अंगण में बीठा हा परे खां न्यारे फरमायो मैसर भॼण जी भॼण जी कयो साईं क़िबला खतीब अहले सुन्नत साईं मौलाना मोहम्मद अमीन खलीली रहमतुल्लाह अलैहि मूंखे पाण ॿुधायो फरमायो दादू जो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो कर्ज़ घणो थी वियो हाणे मूंखे अची तंग कई त मुंहिंजी साईं मीर साईं ॾे दुआ करो हिकिड़ो दफ़ो टाइम कढणो पियो आयासीं साईं मस्जिद जे शहर में बीठा आहिनि मुंहिंजा प्यारा असां ते नज़र पई त पाण यकदमि पंहिंजे कुलनि तां चादर लाहे मस्जिद शरीफ़ में गुहार में मस्जिद खे साफ़ कयो फरमायो मोहम्मद अमीन हेॾा छो अची आयो ऐं कर्ज़ आहे त वञी कई मस्जिद में गुहारो ॾे त कर्ज़ वही अञा रका ख़बर रका चार बसि जिन जो दिल में ॻाल्हि आहे त परे खां साईं हथ में बोली मोहम्मद अमीन हेॾा छो अची आयो ऐं कई मस्जिद में वञी गुहारो ॾे ख़ुदा जे घर जी ख़िदमत करे रबूल था कर्ज़ प्यारा मुसलमान भाइरो रतन जे वक़्त में हरम में आयो आहे सलाम थो करे अल्लाह जे हबीब जवाब ॾेई फरमायूं रतन भली करे आई हिंदुस्तान जा रतन जी करे आई हलिया हलिया हथ ॾे हथ वठी पाण कलमो पढ़ाए फरमाईंदा रतन सुञाणी थो सोना नथो सुञाणो हाणे 40 साल का बच्चे के 6 साल की उम्र में अरसो घणो साईं फरमायो हिकिड़ो वक़्तु तूं मके में वापार जे लाइ आयो हुई मां हिकिड़ी नमकी ज़मीन हुई खॾे वांगे उन में पे घुमियोसि पोइ तुंहिंजी नज़र पई तो चयो शहज़ादा हथ ॾे त मां तोखे ॿाहिरि कढां तुझे लेखे त मां चढ़ी कोन थो सघां तो मूंखे हथ ॾिनो हो शायदि मां अकेलो आहियां रतन तोखे ख़बर कान हुई पर अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन मुंहिंजे हथ में ॿई जहान मुंहिंजे हथ में रब रखा रतन खे एकदम ॻाल्हि यादि पाण फरमायो रतन जॾहिं तो मूंखे हथ में हथ ॾिनो ऐं मूंखे ॿाहिरि कढियो अल्लाह पाक मूंखे फरमायो मुंहिंजा महबूब रतन तोते थोरो कयो आहे कहिड़े बि नमूने नियत सां तोखे ॿाहिरि कढियो अथई हाणे जॾहिं तव्हां नुबुवत जो ऐलान कंदा रतन खे घुराईंदासीं इहो बदिलो ईंदासीं इहो अहसान लाहींदासीं तुंहिंजे हथ में हथ ऐं कढी ॿाहिरि किनारे ते बीहारी जॾहिं तो वटि ईंदो तूं वरी हथ में हथ ॾेई जहन्नम मां कढी बिहिश्त जे जॾहिं रतन तॾहिं अज़मी फरमायो ऐं मदीने जे मीर सां दिलो लाई दे त पल गंज पाई रे मदीने जे मीर सां दिलो लाई दे त पल गंज पाई रे सोने के कहिड़ी बि नियत सां हथ में हथ ॾेई ॿाहिरि कंधीअ ते कढियो उन्हनि जो थोरो मुंहिंजे महबूब रखियो अल्लाह जे महबूब उन्हनि जा थोरा अहसान लथा असां गुण ॻायूं पिया सलातूं पढ़ूं पिया ओ मुंहिंजा प्यारा इश्क मोहबत कयूं पिया अदब एहतराम कयूं पिया इहो बि असांजो ज़ाया न वेंदो क़यामत जे ॾियारे मदीने जो साईं समझ थोरा
सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइयों, ईमान जी माना इसके मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मुसलमान भाइयों, हरबी समझानी बेमुनी ईमान निकतला अकद ईमान जी माना अकीदो अकीदो वरतला अकद अकद चवंदा गंढ के गंढ समझेगा ओए अकीदो गंढ हाणे या गंढ कंहिंमें पवंदी आहे हड़ में थींदी आहे अॻे माण्हू हाणे क़िस्म क़िस्म छेला चाटा निकिता अॻे माण्हू इहो भरी कढंदा चादर में भरी वधी शहर मां ॿारनि जे ईंदा हुआ पंहिंजे टुवाल में चादर में पोतड़े में सामान भरंदा पोइ वरी ॻंढ ॾींदा इहा आहे ॻंढ हिनखे चवंदा आहिनि अकद अकीदो अकद मां वरितल आहे इहा आहे ॻंढ हाणे ॻंढ थींदी आहे हड़ जी हड़ छा आहे इस्लाम उन्हें सामान नमाज रोज़ो हज ज़कात जेके नेक अमल आहिनि इहो हड़ जो सामान आहे हाणे हड़ में सामान त थियो पर के गंजी ईंदी रसूलुल्लाह जे इश्क जी महबूब मदीने वारे साईं जी मोहब्बत जी गंढ ईंदी हाणे जेतिरी गंढ मज़बूत सामान ये गंढ कमज़ोर आहे अकीदो कमज़ोर आहे अकीदो हुनजो मुंहिंजा प्यारा ख़लक आहे सामान केॾो क़ीमती आहे पर किथे न किथे ज़ाया थी वेंदो अब ॻाल्हि सम्झ में अचे ईमान माना अकीदो अकीदो अकद खां वरितल अकद जी माना गंढ गंढ पवंदी आहे हड़ में हड़ आहे इस्लाम उनजो मुंहिंजा प्यारा गंढ आहे ईमान जेको इश्क़ मुस्तफ़ा सही अकीदो इहो आहे गंढ सामान हड़ जो आहे नमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं जेको कुझु करियूं पिया जेकॾहिं इन्हनि खे चवी चोट महफ़ूज़ रहनि त रसूलुल्लाह सां सची मोहबत कर मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामी जो गंढ गिचीअ में पा पोइ तुंहिंजे ईमान इस्लाम वारी हड़ खे को बि ख़बर न बाकी रहियूं 72 जमातूं त कई अल्लाह वारे सां गॾिजी को अल्लाह वारनि जा पंध कर ख़ुदा वारनि सां मोहबत कर इन्हनि जा सोबती मोहबती इन्हनि जे मथां 72 जमातुनि जो वार असांजो क़िबला साईं पीर साईं मीर मुहम्मद लोढ़े वारा रहमतुल्लाह अलैह मिटाई साहब का हिकु दफ़ो शाह जी दरगाह ते हिन दरगाह ते पहिरीं हाथी असांखे साईं जन हेॾा ओॾा साईं ॿुधाए करो पूरा एॾे त साईं मूंखे यादि आहे कुते उन्हनि सरदार कई साईं जो ख़िदमत गुज़ार हो ड्राइवर हो मुंहिंजा प्यारा दोस्तो चवे पियो त हिकिड़ो दफ़ो सुबुह जे वक़्तु तहजुद वारे वक़्तु साईं खे मुर्शिद जो मूंखे उथारियो कि वग़ैरह तहजुद पढ़ वुज़ू कर गाॾी कढ जन थी तवे त फजर हली मुर्शिद जी तहजुद वारो टाइम ओ अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने में है इश्क़ जे दरिया में बेड़ो हलाए केर केर चो इश्क़ जे दरिया में बेड़ो
पीर कामिल खा सवा पीर कामिल खा सवा अदा लहरू लंघाए हाजी हाफिजुल मुराद रहमतुल्लाह कुछ हाजी के या सही अबूजा सही जो मां का जन्म करे उन वक्त में हिजाब करवा वेर क्या वो जने शाम दी जात जे अडे ते आया ऐं हाजी सवार चा ऐं जिहाद वारनि लाटारी लंगर रखिया हाणे हलन था वो अजीब नज़ारो हो अजीब नज़ारो ख़ल्क़ जी खुदा जी जे हाजिर जो जिहाद निकरो मूंखे बि थोरो याद प्यारा मुस्लमान भाइरो जहाज हलण लॻो आहे सही हाजी दिल मुराद रहमतुल्लाह अलैहि खे मदीने में याद मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ु ही अघराई या आरज़ू सीने में मुंहिंजो मौत थे मदीने मुहिजा नबवी हरम घर में मुझो पढ़न जनाज़ो ओए जन्नतुल बकी में मदफून कन जनाज़ो या बाजी जो चाहे यो को अमल ना है कमजोर मुँह मिस्कीन मुहिजा अल्लाह साईं हाजी अब्दुल मुराद रहमतुल्लाह अलैहि के मदीने की याद आई पाण फरमायूं वो जहाद वारो जहाद रोकियो मां बहल दुस जहाद वारन जो थी तो वट टिकेट काने तो वट का कापी दस्तावेज कोने तो नथा हली सगो पाण फरमायूं आशिकन के दस्तावेज जी केड़ी जरूरत आ आशिकन के टिकेट जी केड़ी जरूरत आ आशिक सर पिया के मोहट सी बहकन घणो करे कातल जा वो हमेशा हैराक तोड़ी चिकन चाक तब आ नस्ल आम से प्यारा मुसलमान भाइरो समुद्र के पानी में लारे ये बैठा के मानो बोले चले अरे क्या के पासे पासे का दिल का फकीर से मुसल लगा दे दिया ऐसा इच्छा कर दो ला पिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो हैरान न थियो मुजादी दोस्तों मुना तूर सीना सदा सनासिल सजदे में सैयद ते गोदा गोदड़ियन युखरजुहुम मिनज़ ज़ुलमात इलन नूर आली पर परन फखर्रमू
सजन अदा कल पुछी थो कहड़ी जदे काका मदीनो मको करे वरी नहीं पंहिंजे नंढे मुबारक जे सवाल मुरीदन से हिया काम नस हाणे फकीर जो चवे सैयद मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि फरमायो माता जुद पड़ी वठन गादी गड तैयार थी हरदासी मुर्शिद और फजर पढ़ासी सो फजर ते कलबी हिकाई घोड़े अन मुर्शिद के छाप पांच बहतर मुजादी दोस्तों वर्गो सैयद जी नमाज पढ़ी बाहर निकलिया मुंह गाड़ी चार कई साईं गाड़ी के सवार था फरमायो हाने जेका तो चार रस्ता कोई फकीर साहब दो चवे साईं वेठा हाणे कंजारे में दाखिल जा कंजारे शहर वासी हाणे मां छा थो ॿुधां अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर फजर की आवाज़ सोचो साथी जब फरमाया कंजारे में आजान जीवे फजर पढ़िया बेटा सुभान अल्लाह ठीक है मुजादी दोस्तों बुजुर्गों फकीर साहब ने फरमाया हज़रत दरे काजी अहमद बाबा से सुभान अल्लाह काजी अहमद उते जा बांगा बांगा प्यारी अशहदु अल्लाह वही शक्र में पैदा शक्र में आया आवाज मुझे कनन से आयो अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह सईदा बात पैदा सी मुझे कनन ते आवाज आयो जॾहिं हाला पाता सी उते जा बांगा बांग प्यारी मुझे कनन ते आवाज आयो अय्यानन फलाह अय्यानन फलाह अस्सलातु खैरुम मिनन नौम अस्सलातु खैरुम मिनन नौम जॾहिं दरगाह ते पैदा सी त दरगाह वारो मोज़न पियो पढ़े अल्लाहु अकबर अल्लाहु
मुर्शिद मीर जिंदाबाद, मुर्शिद मीर नारे लतीफ। फरमाया साईं फरमाया फकीर पैजिया जी साईं पैजिया सी किथे लिखो जिन को हने मुझा प्यारा दोस्तों कामल नूर सा इन्होंने भला जी महफिल आया आयो अल्लाह कंदो रब असांजा बेड़ा पार महबूब जा आशिकन प्यारे हबीब जा आशिकन उन्हनि जा दिल घुरिया मुझे महबूब करीम जा आशिकन उन जा आशिकन साईं फरमायो शेर जी पारत हुजे महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी तू ही जा हसीन माना हित मीर पीर नारे बिना बिकाना महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर अनमुलाख पी विया आया हुआ खरीदण पर अनमुलाख पी विया हे वापार कोई जानी ठाने हसीन तुझी तू ही जा हसीन हित मीर पीरा नाने महफिल साईं वारनि जे मुर्शिद कामल फरमायो जीअं ॾिठो अॼु कोन ॾिठो माखी मिसरी खंड कनाला माखी मिसरी खंड कनाला ओ मिठल मोही जो मिठो अजू को ॾिठो भेनर कोन ॾिठो साकाती कुर्ब वारी अल्लाह साकाती कुर्ब वारी अल्लाह जही सां जानब मूंखे कुठो अजू कोन ॾिठो भेनर हदियो शाह लतीफ पिट जो घोट लतीफ चलवा सजण मुही जो सुठो अजू कोन ॾिठो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ईमान वारो अल्लाह खां ॾिजो वक़ूलू मा सादिकीन ऐं अल्लाह वारनि सां हथ मिलायो अल्लाह वारनि जे हथ में हथ ॾियो ख़ुदा वारनि सां दोस्ती क़ाइमु कयो अल्लाह वारनि जा मुरीद थी वञो पोइ तव्हांखे न दुनिया में लार लोॾो आहे न क़ब्र में लार लोॾो आहे न आख़िरत में लार लोॾो आहे हिते बि तव्हांजा इहे अल्लाह वारनि जे सदके बेड़ा पार थी वेंदा क़ब्र हशर में भी बेड़ा पार नमाज पढ़ो नमाज की पाबंदी कयो दोस्तों अल्लाह अल्लाह जे रसूल सां दिल लगायो अल्लाह वारनि जा पांधे लायो अल्लाह कंदो ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो मुंहिंजा प्यारा हे अॼु करामत
ख़बर कान्हे तो वो हिन साल से मीर साईं वारा से शाम देने वारा मुझे ज़हन में कोन्हो मुझे सुभाणे तकरीर हुई नस्मे ने काबिया जबरन में उते प्रोग्राम बलुस्तान में ये मुझे वाला थकावट नूर चली वजे ही रात मानी खाली या परपरे से वीर के हुक्म खाली बेजरा ये बे अचानक हुक्म आया मुझे वहां दरगाह की आलिया में साईं वाला जो सदा हाने बलुचिस्तान में विंदासी यो ओदा को भी कंदासी पर ही हाजिरी कोन छदी फकीर हाजिर जवाब दुआ दिया अल्लाह साईं दरगाह रोडे शरीफ से क्या किया आमीन साईं वाला के सैदा बचला मुरीद सब आबाद शाद नहीं आबाद शाद रहे